खानपुर महर वज़ीर आज़म इमरान खान पारा आवाम के रिलीफ ॾियण लाइ सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अघ विकिरो करण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान करण बाद सरहदी आवाम खे फ़ाइदो मिलण लॻो। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे STN न्यूज़ खानपुर महर जो रिपोर्टर नजफ अली मीरानी। जी नजफ अली, छा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन, खानपुर मां ख़बर ॾियां त वज़ीर आज़म इमरान खान पारा आवाम के रिलीफ ॾियण लाइ सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो करण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान करण बाद सरहद जे अवाम खे फ़ाइदो मिलण लॻो आहे। सरहद में क़ाइम यूटिलिटी स्टोर ते शयुनि खे रिलीफ ॾियण लाइ रमज़ान पैकेज जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिं तहत अवाम खे आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते दस्तियाब कयूं वयूं आहिनि। सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयूं विकिरो कयूं पयूं वञनि। शहरनि जो चवणु आहे त सरहद में मुनाफ़िक़ोर वापारियुनि हथरादू अघ मुक़ररु करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया हुआ। वज़ीर आज़म पाकिस्तान अवाम खे रिलीफ ॾियण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान कयो आहे, जंहिं तहत यूटिलिटी स्टोर ते आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते मिली रहियूं आहिनि, जंहिं सां अवाम खे फ़ाइदो थी रहियो आहे। हुकूमत खे घुरिजे त अवाम लाइ अहिड़ा रिलीफ पैकेज हमेशह लाइ ॾिना वञनि त जंहिं अवाम में पैदा थियल बेचैनी ख़तम थी सघे। उन सिलसिले में यूटिलिटी स्टोर जे इंचार्ज हादी बख्श मार ॿुधायो त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ वज़ीर आज़म जे ऐलान बाद रमज़ान पैकेज जो बंदोबस्तु कयो वियो आहे। असां वटि बाज़ार खां बारियात शयूं दस्तियाब आहिनि, जंहिं मां अवाम ख़ुशि थी रहियो आहे। नजफ अली मीरानी, SDN न्यूज़ खानपुर महर। जी नाज़रीन, वो SDN न्यूज़ रिपोर्टर खानपुर महर खां नजफ अली जेको असांखे रिपोर्ट करे रहियो हो। खानपुर महर वज़ीर आज़म इमरान खान पारा आवाम खे रिलीफ ॾियण लाइ सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो करण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान करण बाद सरहदी आवाम खे फ़ाइदो मिलण लॻो आहे।